हाँ सर, बस नई फिल्म जी शूट शुरू करण वारो आहियां तो 2 ॾींहंनि में। जी जी, हाँ हाँ, तव्हांखे त ख़बर आहे मां फिल्मूं डायरेक्ट कंदो आहियां, ज़बरदस्त आहे, हिट फिल्मूं सभु ॾिनियूं आहिनि मूं। हा हा, सुपर डुपर हिट। जी जी, नई फिल्म जे मेन कैरेक्टर जे लाइ थोरो अञा डिसाइड न थियो आहे त कंहिंखे करिणो आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी बाबा केरु? साईं मां ॿुधो आहे त तव्हां फिल्म बि ठाहींदा आहियो। साईं असां बेवकूफ़ बि ठाहींदा आहियूं। हाणे मूंखे साईं फिल्मनि जो शौक़ु आहे, तव्हां ड्रामा बि ठाहींदा आहियो। यार सम्झ में नथो अचे त माण्हुनि खे अलाए छा थी वियो आहे, बसि सभिनी माण्हुनि खे रुॻो फिल्मुनि में कमु करण जो शौक़ु लॻो पियो आहे। साईं तव्हां बिला शक तव्हां असांखां वठो साईं। छा वठूं तव्हां खां? साईं जेको ईअं करे वठिबो आहे ईअं करे उहो। बाबा ऑडिशन चइबो आहे, ऑडिशन। साईं इहा ई आहे। भला इहो ॿुधायो अॻु में किथे कमु कयो अथव? न साईं, पहिरियों दफ़ो कयो आहे साईं। अॻु में किथे बि कमु न कयो अथव? किथे बि न कयो आहे। तव्हांजो नालो ॿुधो आहे हिट सिंध में। मूंखे हर माण्हू चयो आहे तव्हां हिन ॾे वेंदे न तोखे खणंदो। थोरो हीअं साइड ॾिस, थोरो हिन तरफ़ ॾिस, वरी हिन तरफ़ थोरो होॾे मुंहुं कर, पोइ मां कीअं ईंदो? थोरो परते मुंहुं कर होॾे। हाणे हिकदमि ॾिस हेॾे। हाणे कुते वारी रूड ईंदी अथई, डन। हा, ज़बरदस्त एक्टर आहे यार तूं त। हा साईं, मां कमाल जो एक्टर। हाणे शौक़ु आहे, छड़ो मूंखे मिले ई नथो चांस। हाणे मसइलो इहो आहे जो मुंहिंजो जेको फिल्म जो स्क्रिप्ट आहे न, हा साईं, उन में मेन कैरेक्टर लाइ मूंखे एक्टर खपे थो। तव्हांजे साम्हूं जो वेठो आहे मां। मेन कैरेक्टर आहे, मां रिस्क नथो खणणु चाहियां। न तव्हां रिस्क खणो, तव्हांजे मन मयार मुताबिक़ जीअं तव्हां चवंदो उहो कमु थींदो। बिला शक तव्हां मूंखां 10 दफ़ा ग़लती थी वञे बि न, तव्हां मूंखां वाए करायो। अच्छा हा यार, मेन कैरेक्टर आहे, कीअं मतलब रिस्क खणा? मां डायरेक्टर आहियां वॾो। तूं रिस्क हेॾ किरोड़नि में नाले ई न तुंहिंजी फिल्म त पहुच। हाणे फिल्म जी जेका स्टोरी आहे न मुंहिंजी, हा साईं, उन में मेन कैरेक्टर आहे। मां तोखे ॿुधायां त तुंहिंजो कैरेक्टर छा आहे। तूं मेन आहे। राति जो टाइम तूं मानी बि खाओ गॾु। मानी वानी जो ख़ैर आहे, को मसइलो न आहे, उहे डायरेक्टर न आहियूं असां मानियूं खाऊं या माण्हुनि खे। हाणे मसइलो इहो आहे, जेको पहिरियों सीन आहे न फिल्म जो, उहो इहो आहे, ऊंदा ई राति आहे। मां आहियां माना मेन कैरेक्टर मुंहिंजो। तूं मेन आहे, तूं अॻिते ईंदे। ठीकु आहे। ऊंदा ई राति आहे, वाह, सिज सवा नेज़े ते आहे। ऊंदा ई राति आहे, सिज नेज़े ते आहे। सही आहे, तव्हां डायरेक्टर हो, तव्हांखे ख़बर आहे। ॾिस, हा हा, ऊंदा ई राति में ॿुट ॿधल हिकिड़ो शख़्स। मां आहियां। तूं न आहे बाबा, तूं मेन आहे, तूं अॻिते ईंदे। अच्छा अच्छा। ॿुट ॿधल हिकिड़ो शख़्स भित टपी करे घर में दाख़िल थिए थो। हिकिड़े में घर में दाख़िल थिए थो, उते छोकिरी सुती पई आहे खट ते अंगण में। उहो मां आहियां। तूं छोकिरी आहे? ये चरियो आहे, तूं बेवकूफ़ आहे छा आहे? सही आहे, ठीकु आहे, मां हल सही। छोकिरी सुती पई आहे खट ते, तूं अची हुनखे माना कैरेक्टर आहे जेको, तूं मेन अॻिते ईंदे अञा। सही आहे। उहो ॿुट ॿधल शख़्स अची हुनखे उथारे थो, चए थो, सीमा सीमा। साईं सीमा नालो न खणो, मुंहिंजी घरवारी जो नालो आहे, ॿियो को नालो ॾिसो ईअं न यार। ॿियो को नालो खणो, इहो न वठो, घरां विड़दा। हलो ठीकु आहे, सीमा खे छॾियोसि, नालो खणे थो अची करे। कुलसुम? न इहो न साईं, इहो चाची जो नालो आहे, इहो कुलसुम आहे। सीमा कुलसुम न, ॿियो चङो नालो मटायूं था। हा नालो। छोकिरी खे अची उथारे थो, छोकिरी खे अची करे आहिस्ते सां चवेसि थो, ओ सफ़ूरा। साईं न साईं, इहो न साईं, इहो ॾाॾीअ जो नालो आहे साईं, इहो ॾाॾी, इहो न ॿियो नालो यार। सम्झ में नथो अचे। हल छोकिरीअ खे नाले सां नथो पुकारे, बसि अची उथारे थो सिर्फ़ु। हा सही। चएसि थो, उथी मूंसां गॾु हल। छोकिरी उथे थी, ॿई ॼणा भित टपनि था। ॿाहिरि कार तयार बीठी आहे। कार वारो ड्राइवर मां आहियां। ड्राइवर जो कैरेक्टर ई न आहे यार, कार अकेली बीठी आहे। मां जो मेन जो आहे। तूं मेन अॻिते ईंदे। असां कार में मां न आहे, कार बीठी आहे। ॿई ॼणा घोड़े ते चढ़नि था। घोड़े ते पोइ कार जो काया पोइ छा जे लाइ काया? उहो बाद में चढ़ंदा हुन। अच्छा, घोड़े तां चढ़ी करे कार जो दरवाज़ो बंदि था कनि। पहिरियां वेठा ई न दरवाज़ो कीअं बंदि कनि? अच्छा, घोड़े तां लही करे पोइ कार में वेहनि था। कार फुल स्पीड में निकिती आहे कराची खां। हा, त टूल प्लाज़ा ते जीअं डंडो हेठि थियो बाबा टैक्स, मां आहियां। उनजो एतिरो कैरेक्टर आहे, तूं कर उहो बसि। पोइ मां तोखे मेन ॾियां कैरेक्टर। मेन हुजे जेको हले पियो। कराची खां जीअं निकिरे थी कार, फुल स्पीड में वञे थी। कार ओवर स्पीड में वञे थी, नूरियाबाद क्रॉस करे थी। जाम शोरो जे थोरो वेझो पहुचनि था त हिते मोटर वे पुलिस अची थी। हिते हाणे इहो ऑफिसर मां आहियां, पुलिस इंस्पेक्टर वाह जो ठहंदो आहे, एक्टिंग अहिड़ी कंदो मां तूं ईअं ख़ुशि थी वेंदे। इहो ऑफिसर मां आहियां बस।
बाबा इंस्पेक्टर सिर्फ उन्हनि जो चालान तो करे, हू हलिया था वञनि बस। वो न तू मेन आ। हाँ सही है जी, ठीक है। मेन कैरेक्टर है यार, हाँ सही। न कर बस कोई माइनर बात माइनर कैरेक्टर कर दूं। न तू आई माइनर एक्टर तू बस। न सही, बस मां अबो हाणे माफ़ी दे बस, मां जेका मां पुलिस वारो न आहियां। कार निकिरे थी जीअं ई जाम शुरू खां, हाँ सिधो वञे थी फुल स्पीड में। हाँ सही। सेवण भी क्रॉस करे वई, हाँ दादू भी क्रॉस करे वई, हाँ भान सैदाबाद क्रॉस करे वई, मेहड़ क्रॉस करे वई, नसीराबाद जीअं क्रॉस कये हाँ लाड़काणो अची वियो। लाड़काणे खां वरी हीअं फिरनि था सखर। इते मां आया ही न, जेको घुमन फिरन था, मां न आहियां। तू अॻिते आ मेन। भाई छोकिरी खे भित टपिया, कार में चढ़िया, पुलिस मां अञा ज़ाहिर न थियो आहे, मां अञा हथ में आहियां। मां यार, ये ॻाल्हि थो तू कयां। मेन आ, तू मेन आ। ठीक आहे ठीक आहे ठीक लाड़काणे खां जीअं फिरिया सखर, हाँ सर सखर वारी पुल जीअं क्रॉस कयूं, हाँ रोड़ीअ पहुता। रोड़ीअ खां जीअं चढ़े थी कार सखर मुल्तान मोटरवे ते। इते साम्हूं मां आहियां, इते न मेन मोटरवे ते त मां आहियां ई आहियां। यार जैसा इन नाराज न थी, बस नाराज न थी, न बस माफ़ी तू अॻिते ईंदे, बस सही आहे, ठीक आहे, मां माफ़ी वठां, माफ़ी। अॻिते तू मेन आ। ठीक आहे जीअं ई सखर खां कार निकिरे थी हाँ सर मोटरवे ते, हाँ। फुल स्पीड में वञनि था, हाँ। 180 जी स्पीड सां। 180 सखर खां कार में त 160 हूंदो आहे, 180 हूंदो ई न। 200 थी आ कार मुंहिंजी आहे न, तोखे कहिड़ी ख़बर अच्छा, आहे? अच्छा। डायरेक्टर मां आहियां न। हाँ सर ठीक आहे। सखर खां निकिता पनो वाकिल, पनो वाकिल આપણે क्रॉस। થોડી ચેવર ને ચुप रहे। लाड़काणे खां फिरिया आहिनि, सखर मुल्तान मोटरवे ते चढ़िया आहिनि ॿई ॼणा। से लाड़काणे का जो है ही छो न वया? हेॾो थोरो ट्रैफिक जाम हूंदी आहे। अच्छा ठीक है। सिधो सिधो हलन था, पनो वाकिल क्रॉस करे विया, घोटकी क्रॉस करे विया, मीरपुर माथेलो, डरकी, पंजाब जे बॉर्डर ते अची पहुती आहे कार। चोरी जी नीति आहे के कार ने बॉर्डर क्रॉस करे वई कार। मां न आहियां। तू अॻिते ईंदे मेन, तू मेन आ। हाँ मां जाए न आहियां। सिधो सिधो मुल्तान क्रॉस। छोकिरी मां गवा थैंक यू, मां न आहियां। पंजाब जे बॉर्डर में जीअं कार दाख़िल थिए थी, मुल्तान, फैसलाबाद, साहिवाल, ईअं कार सफ़र तय कंदे कंदे लाहौर पहुची। मां लाहौर बि न आहियां। मां तू मेन आ। मां मेन लाहौर इस्लामाबाद मोटरवे ते जीअं गाॾी चढ़े थी, फुल स्पीड में वञे थी, गाॾी वञे थी हलंदी वञे थी, राति थी वई। मां न आहियां। तू मेन आ। मां मेन आ। तू अॻिते ईंदे मेन आ, अञा मेन आ। जीअं ई मोटरवे ते कार हले थी फुल स्पीड में, हाँ अॻियां कुतो अची थो वञे कार जे हिट करे थी कुते खे, त दैट्स इट। हाँ। इहा कूक खपे। हाँ फ्रेम सिधो कुते जे लाश ते, फिल्म ते लिखी थो अचे दी एंड। मां किथे आहियां फिल्म में? हे बाक़ी कार जे हेठां केरु आयो? मां कुतो आहियां। तू भलो तो करे न मुंहिंजो आवाज़। बाबा पोइ अहिड़ो कुतो तूं हुजे, अहिड़ी फिल्म असांखे न खपे। दिमाग़ ख़राब थो थी, चरियो आहे मूंखे वरी कुते जो ॾे थो। वो कुतो मूंखे मेन रखो न, वरी कुतो वरी मूंखे थो चए। तू मेन आ सॼी फिल्म। इहो मेन जो इहो मेन आहे। मां मूंखे ॿियो कुझु करे न, वरी कुतो वरी मूंखे थो करे। एंड तो ते थी फिल्म न मूंखे एंड न खपे। कुते में वरी मां आहियां, चए थो त इहो धकु लॻे थो, मां आहियां। मां को डायलॉग कयां, को एक्शन कयां, ठिशुम कयां, जहिड़ो कयां, बस तोखे कमु करणो ई न आहे। तोखे फिल्मूं हलंदियूं ई न, तुंहिंजी कोई ॾिसंदो ई न आहे। हिकिड़ो हरूभरू चयोमांइ त तुंहिंजी फ्लॉप 50 हिट फिल्मूं ॾिनियूं न आहिनि। इहो हरूभरू थी कूड़ हरूभरू हवा नथो करे। कुते वारो पाण करे डिज़ाइन बि वापी। कहिड़ा शौक़ीन अदाकार अची विया आहिनि, हिननि खे कमु करणु अचे ई कोन थो। मां मेन कैरेक्टर थो ॾियां हिनखे, हे आजो भाग खे लतूं थो हणे।